ब्रेकिंग न्यूज़ आहे लाड़काणे मां सां शेयर कई पिया। गाजी ख्वावड़ भरिसां ॻोठ 70 लपोटो में 8 वरनि जी नींगरी सां मुबैना ज़्यादती थी आहे। मुतासिर नींगरी के मेडिकल लेटर जारी करे शेख ज़ैद चिल्ड्रन अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं लाड़काणे मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर रशीद समूह खां। जी रशीद, कहिड़ा तफ़सील आहिनि वाक़े जे हवाले सां अदा कजो। जी बिल्कुल, कंबर शहदाद कोट ज़िले जे गाजी ख्वावड़ भरिसां ॻोठ 70 लपोटो में वहशी जवाबदार 8 वरनि जी नींगरी आहे। शुमाइला धीउ अरबेलो के सां जेको आहे मुबैना जिनसी ॾाढाई जो उनखे निशानो बणायो आहे। जॾहिं त गाजी ख्वावड़ पुलिस जेको आहे मुलवस जवाबदार खे गिरफ़्तार नाहे करे सघी। इहो मालिकनि जो चवणु आहे, नींगरीअ जे वारसनि जो चवणु आहे। वधीक जेको आहे नींगरीअ जे वारसनि जो चवणु आहे त मुतासिर नींगरीअ खे मेडिकल लेटर जारी करे उनखे शेख ज़ैद चिल्ड्रन अस्पताल में दाख़िल करायो आहे, जिते नींगरीअ जी जेकी तिबी इमदाद आहे उहा कई थी वञे। उन मौक़े ते नींगरीअ जो जेको वालिद आहे उन इहो मुतालबो कयो आहे त जेको जवाबदार आहे उनखे फौरन गिरफ़्तार कयो वञे ऐं इंसाफ़ कयो वञे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी रशीद अपडेट करण लाइ।